इते के अहम ख़बर ॾियूं पिया मौसम के हवाले से। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात थी है। लाड़काणो, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में वसकारो थियो है। सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव ऐं भरपासे वारे इलाइक़नि में भी बरसात पई है। जेकबाबाद, मोहनजो दड़ो, बाडरे, डोकरी और ॿियनि इलाइक़नि में बरसात पई है। अहम ख़बर मां ॾियूं पिया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई है। लाड़काणो, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में वसकारो थियो है। सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव ऐं भरपासे वारे इलाइक़नि में भी बरसात पई है। जेकबाबाद, मोहनजो दड़ो, बाडरे, डोकरी और ॿियनि इलाइक़नि में बरसात पई है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई है। लाड़काणो, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में वसकारो थियो है। सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव ऐं भरपासे वारे इलाइक़नि में भी बरसात पई है। जेकबाबाद, मोहनजो दड़ो, बाडरे, डोकरी और ॿियनि इलाइक़नि में बरसात पई है। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद समो सां लाइन ते मौजूद है। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? अपडेट कजो। मौसम के हवाले से बरसात पई है। जी बिल्कुल, लाड़काणे शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ॿिनि ॾींहंनि जे वक़्ते खां पोइ गुज़िरियल राति खां देर मुसलसल बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। आसमान ते कारा जेके कचर आहिनि उहे छायल आहिनि ऐं वक़्ते सां पयल बरसात सबबु गर्मी जो जेको ज़ोर आहे उहो टुटी वियो आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। बरसात जो सिलसिलो आहे शुरू थियण सां ई भरपासे शहर जे मुख्य कारोबार थोरी वधियल आबादी वारे इलाइक़नि में बिजलीअ जी फ़राहमी मुअतल थी वई आहे, जंहिं करे शहर खे सख़्तु परेशानी सां मुंहुं ॾिसणो पियो आहे। ऐं होॾां बरसात कई शहर जेके आहिनि उहे वॾे अंग में घरनि खां ॿाहिरि निकिरी आया आहिनि ऐं तफ़सीली मागनि होटलनि जो रुख कयो आहे। ऐं जेका आहे 24 कलाकनि ताईं लाड़काणे शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मुख़्तलिफ़ वक़्तनि वक़्ते सां जेका आहे वधीक बरसात जी अगरकथी पिणु कई वई आहे। ऐं जेकी बिजली आहे उहा बंदि आहे ऐं जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उते जेका आहे बरसाती पाणी थी वियो आहे ऐं बरसात पवण सां जेको मौसम आहे उहा खुशगवार थी वई आहे। ठीक है, मुझे मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई है। लाड़काणो, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में भी वसकारो थियो है। जॾहिं त सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव ऐं भरपासे के इलाइक़नि में बरसात पई है। जेकबाबाद, मोहनजो दड़ो, बाडरे, डोकरी और ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पई है। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई है। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? बरसात के हवाले से आगाह कजो। जी, जेकाबाद ऐं भरपासे में जेको बरसात जो वसकारो थियो आहे, जेको वसकारो तक़रीबन 20 खां 25 मिंट जारी रहियो आहे ऐं वक़्ते वक़्ते सां जेको आहे बूंदाबांदी बि हाणे हली रही आहे। बरसात खां पोइ मौसम जेको आहे तमामु खुशगवार थी वियो आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे ऐं बिजली जो जेको निज़ाम आहे उहो थोरो दरम बरम थी वियो आहे। हिन वक़्तु केतिरनि इलाइक़नि जा फीडर जेका आहिनि उहे ट्रिप थी विया आहिनि। हिते बिजली जी सप्लाई जेकी आहे मुअतल आहे। बरसात जो सिलसिलो हींअर जेको आहे बंदि आहे, पर वक़्ते वक़्ते सां सनी खुमार जेकी हली रही आहे। जी ठीक है, मुझे वही मेहरबानी नवाज़ सोलंकी अपडेट करण के लिए। नासिन अवांखे जेकबाबाद की सूरत हाल खां भी आगाह कयोसीं। अवांखे ॿुधायूं पिया सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी है। किथे तेज़ बरसात पई है तो किथे हल्की बरसात थी है। सिंध जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, लाड़काणो, जेकबाबाद, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में भी वसकारो थियो है। सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव और भरपासे जा जेके इलाइक़ा आहिनि उते भी बरसात पई है। अवांखे अपडेट कयूं पिया। सिंध जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि किथे तेज़ बरसात पई है तो किथे वरी हल्की बरसात थी है। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। मुख़्तलिफ़ शहरनि की अपडेट सूरत हाल खां अवांखे आगाह कयूं पिया। लाड़काणो, बहराम, दोदापुर, कुबो सईद खान, फरीदाबाद और नसीराबाद में वसकारो थियो है। सोबतपुर, वगण, गाजी ख्वावर, लालूराव और भरपासे के इलाइक़नि में भी बरसात पई है।